हाई कोर्ट जी आईनी बेंच गडियल चटाभेटी इम्तिहान के नतीजन खिलाफ दाखिल दरख्वास्तन की ॿुधणी दौरान अहम हुक्म जारी किया है। अदालत दरख्वास्त गुज़ार उम्मीदवारन जूं जवाबी कॉपियूं सील करे 30 जून ते अदालत में पेश करण जो लिखत में हुक्म जारी किया है। केस की ॿुधणी सिंध हाई कोर्ट जी आईनी बेंच जस्टिस मोहम्मद सलीम जैसर ऐं जस्टिस निसार अहमद भंभरो ते ॿधल बेंच कई। ॿुधणी दौरान चटाभेटी जे नतीजन सां लाॻापियल मुख़्तलिफ़ दरख्वास्तुनि ते कार्रवाई थी। अदालत लिखत में हुक्म जारी कंदे हिदायत कई त दरख्वास्त गुज़ार उम्मीदवारन जूं जवाबी कॉपियूं सील करे अदालत में पेश कयो वञनि। रिकॉर्ड डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज हैदराबाद ज़रिए सिंध पब्लिक सर्विस कमीशन खां हासिल कयो वञे। समूरो लाॻापियल रिकॉर्ड महफ़ूज़ करे ईंदड़ ॿुधणी ते अदालत में पेश कयो वञे। रिकॉर्ड अदालत तरफ़ां मुक़रर कयल मैजिस्ट्रेट जी मौजूदगी में डीसील कयो वेंदो। अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन लाॻापियल अमलदारनि ऐं एडवोकेट जनरल सिंध खे हिदायत कई आहे त अदालती हुकुमनि ते मुकमल अमल दरामद ऐं सहकार यकीनी बणायो वञे। अदालत मेंबर इंस्पेक्शन टीम खे भी हुकुम ॾिनो आहे त हू हुकुमनि ते अमल दरामद जी निगरानी करे। दरख्वास्त गुज़ारनि मूजिब खेनि CCA 2024 जे इम्तिहान में कमज़ोर ऐं गैर माक़ूल बुनियादनि ते नाकाम करार ॾिनो वियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो मौक़िफ़ आहे त नतीजा मुकमल मेरिट ऐं ज़ाब्तनि मुताबिक़ तैयार कया विया आहिनि ऐं कंहिं भी क़िस्म जी बदनीयती शामिल न आहे। अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी कारकर्दगी ते सख़्त रिमार्क्स ॾींदे चयो त कमीशन ते लॻंदड़ बेज़ाब्तगियुनि ऐं करप्शन जे इल्ज़ामनि सबबि तक़रीबन हर इम्तिहानी नतीजे खां पोइ मामला अदालतुनि में चैलेंज कया वञनि था, जंहिंसां न रुगो उम्मीदवारनि जो मुस्तक़बिल मुतासिर थिए थो पर इदारे जी शिफ़ाफ़ियत ते भी सवाल उथनि था। दरख्वास्त गुज़ार जे वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त CCA 2024 जे नतीजनि में शिफ़ाफ़ियत जूं घुर्जूं पूरियूं नाहिनि कयूं वयूं, तंहिं करे पर्चनि जी गैर जानिबदारानी जांच ज़रूरी आहे त जीअं मेरिट ऐं इंसाफ़ जूं घुर्जूं पूरियूं थी सघनि। उन मौक़े ते सिंध जे एडवोकेट जनरल जवाब ॾेरो चयो त केस खे आम ॻाल्हियुनि बजाए कानून ऐं क़ाइदनि मूजिब हलायो वञे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन एक्ट ऐं रूल्स मूजिब अदालत पब्लिक सर्विस कमीशन जे कंट्रोलर एग्ज़ामिनेशन ऐं एग्ज़ामिनर्स खे तलब न करे सघी ऐं इन ॾस में सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो बि मौजूद आहे। कंहिं भी उम्मीदवार कमीशन जे रूल्स खे चैलेंज नाहे कयो ऐं रूल्स मूजिब एग्ज़ामिनर्स ऐं कंट्रोलर खे तलब नथो करे सघिजे। हुन चयो त उम्मीदवारनि रूल्स मूजिब कमीशन में अपील वारो रस्तो इख्तियार कयो आहे, पर उन जा नतीजा अचण खां अॻु अदालत में भी दरख्वास्तूं दाख़िल करायूं वयूं आहिनि। कानून मूजिब हिक ई वक़्तु 2 फॉर्म इस्तेमाल नथा करे सघजनि। अदालत मामले खे इंतिहाई अहम करार ॾींदे लाॻापियल रिकॉर्ड जी शिफ़ाफ़ जांच खे यकीनी बणाइण जी हिदायत कई ऐं चयो त उम्मीदवारनि जो एतमाद बहाल करण लाइ इम्तिहानी अमल खे हर सूरत में गैर जानिबदार शिफ़ाफ़ ऐं क़ाबिल एतमाद बणाइण ज़रूरी आहे। ॿुधणी दौरान अदालत वधीक ॿिनि उम्मीदवारनि खे केस में धुर बणजण जी इजाज़त बि ॾेई छॾी। अदालत हुकुम ॾिनो आहे त उम्मीदवारनि जूं जवाबी कॉपियूं 30 जून ते अदालत में पेश कयूं वञनि, जंहिं बाद लाॻापियल रिकॉर्ड जी अदालती कार्रवाई अॻिते वधंदी।